अस्सलाम वालेकुम, मां ज़ाहिद हियर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त अॼु पंहिंजो नओं चैप्टर पे स्टार्ट थिए, ह्यूमन हेल्थ एंड डिज़ीज़। हिन चैप्टर खे पाण कोशिशि कंदा आहियूं थोरो सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्यू सां बि ॾिसूं, छो त सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्यू सां इन करे त हे तव्हांखे रोज़मर्रा ज़िंदगी में बि कमु ईंदो। ठीकु आहे, तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे, पंहिंजी सिहत खे स्पेशली कीअं था जेको आहे सो सिहतमंद रखी सघो। ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं हूंदियूं आहिनि जेके अॼुकल्ह आम जाम थी वियूं आहिनि। तव्हांखे कीअं ख़बर पए त बाबा फलाणा सिम्टम्स आहिनि त असांजे अंदरि हीअ बीमारी थी सघे थी, फलाणा सिम्टम्स आहिनि त असांजे अंदरि हीअ बीमारी थी सघे थी, छो त डिफरेंट टाइप्स जी बीमारियूं थी आहे। त इन करे पाण हिनखे थोरो डिटेल में पढ़ंदासीं ऐं हिन मां पंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी त हिन मां पाण मैक्ज़िमम जेको आहे सो MCQs कढूं ऐं इनशाला हिन मां पाण तक़रीबन सॼा ई MCQs कढंदासीं जेके पेपर में अची सघंदा आहिनि या जेके ईंदा बि आहिनि। हीअ इम्पोर्टेंट बि आहे टॉपिक, छो त हिन मां तक़रीबन तव्हां EDS जा पेपर ॾिसो त खणंदो ई खणंदो आहे हिन मां वन पेपर जे लाइ MCQs। हाणे सभ खां पहिरियां अचे थो डिज़ीज़ छा आहे। इहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। हिते हिन जी डेफिनेशन लिखण जो मक़सदु इहो आहे त कोई दोस्त चवनि पिया था साईं अञा सफ़ा डीप में वञी करे हिकु हिकु शइ खे सफ़ा आसान करे सम्झायो, त इन करे लिखिणो पए थो। त डिज़ीज़ अहिड़ी कंडीशन हूंदी आहे जेकी तव्हांजे सेल खे, टिश्यू खे या आर्गन जी जेकी फंक्शनिंग आहे, ठीकु आहे न, जेको तव्हांजो जिस्म जेको हरकत करे थो उनखे कंहिं न कंहिं क़िस्म सां उनखे रोकींदी आहे या उनखे कमज़ोर कंदी आहे, वीक कंदी आहे। ठीकु आहे, त डिज़ीज़ अहिड़ी कंडीशन हूंदी आहे जेकी तव्हांजे सेल, टिश्यू, आर्गन खे जेको आहे सो वीक थी करे या उनखे रोके थी या उनजे जेको फंक्शनिंग आहे उन में रुकावट विझे थी। ठीकु आहे, हर्डल्स क्रिएट करे थी, जंहिंजे करे तव्हांखे मुख़्तलिफ़ सिम्टम्स तव्हांजे जिस्म में थींदा या डिसऑर्डर्स अचंदा तव्हांजे जिस्म में, जंहिंजे करे तव्हांखे ख़बर पए थी तव्हांजे अंदरि डिज़ीज़ अची वई आहे, का बीमारी अची वई आहे। ठीकु आहे, हाणे डिज़ीज़ जेके आहिनि सो अहिड़ा फैक्टर्स हूंदा आहिनि जंहिं जेको सिंगल कॉज़ न आहे हूंदो, मुख़्तलिफ़ कॉज़िस थी सघनि था डिज़ीज़ जा, बीमारी जा मुख़्तलिफ़ कॉज़िस हूंदा आहिनि, कोई हिकु कॉज़ आहे न, तव्हांखे ख़बर आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं आहिनि। सही आहे, हाणे डिज़ीज़ जा जेके साइन आहिनि या जेके असरात आहिनि उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त बाबा मथे में सूरु आहे, हेडेक आहे तव्हांखे, ठीकु आहे, खंघि आहे, कफ आहे, कोल्ड आहे, तव्हांखे सीउ लॻे थो, तव्हांखे बुख़ारु आहे, तव्हांजे अंदरि वीकनेस आहे, फटीग अची वई आहे। ठीकु आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा तव्हांजे अंदरि सिम्टम्स ईंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे उहे जॾहिं सिम्टम्स ईंदा आहिनि, साइंस ईंदा आहिनि जंहिंखे पाण सिम्टम्स चऊं था, तव्हांखे पोइ ख़बर पवंदी आहे तव्हांखे बुख़ारु आहे, तव्हांखे खंघि आहे। ठीकु आहे, त हाणे सिम्टम्स जो मतिलबु छा आहे, पाण जेकॾहिं हिनखे सिंधी में ॾिसूं त हिनखे आसार बि तव्हां चई सघो था। ठीकु आहे, त तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा तव्हांजे अंदरि आसार ईंदा आहिनि, तव्हांखे पोइ ख़बर पवंदी आहे त मुंहिंजे अंदरि अच्छा ही बीमारी आहे। सही आहे, हे बेसिक शइ हुई। हिनखे ॿुधाइण जो मक़सदु इहो हुयो त कुझु आहिनि दोस्त जेके चवनि था त थोरो अञा डिटेल में सम्झायो, त इन करे सफ़ा माना बेसिक लेवल ताईं सम्झण जी कोशिशि कई आहे। उन खां पोइ हाणे डिज़ीज़ जी क्लासिफिकेशन कई वई आहे। ठीकु आहे, हाणे डिज़ीज़ खे तव्हां ईअं सम्झो त मुख़्तलिफ़ क्लासिस में विरहायो वियो आहे। त बाबा जेकॾहिं पाण ॾिसूं इन एनाटॉमिक जेके डिज़ीज़िस आहिनि, ठीकु आहे, जंहिंमें चीर फाड़ वारी पाण खणी चऊं, ठीकु आहे, या जेके स्ट्रक्चर आहे बॉडी सां रिलेटेड हुजनि, जंहिंमें लिवर डिज़ीज़ अचे थी, लंग डिज़ीज़ अचे थी या हार्ट डिज़ीज़ अचनि थियूं, त उनखे क्लासिफिकेशन करे कंहिं टाइप में विझो अथऊं। ठीकु आहे, या जेके मुख़्तलिफ़ पाण में मिलनि था जेके आहे सो जिस्म जा हिसा, उन्हनि जे हिक में हरकत अचे, जीअं ENT आहे, तव्हांजी अखि में का शइ थिए थी या तव्हांजे नक में थिए थी त उनजो असरु तव्हांजी अखि ते बि पए थो, तव्हांजे कन ते बि पए थो। ठीकु आहे, उनखे कहिड़े क्लास में विझूं, त ईअं ई हिन डिज़ीज़ जी क्लासिफिकेशन कई वई आहे। हाणे सभ खां पहिरियां पाण पढ़ंदासीं एनाटॉमिक क्लासिफिकेशन। ठीकु आहे, हाणे एनाटॉमिक क्लासिफिकेशन उहे अहिड़े टाइप जी हूंदियूं आहिनि जेके इफेक्ट कंदियूं आहिनि आर्गन एंड टिश्यू खे। ठीकु आहे, इहे उहे डिज़ीज़िस हूंदियूं आहिनि जेके तव्हांजे आर्गन, जीअं हार्ट तव्हांजो आर्गन आहे, किडनी तव्हांजो आर्गन आहे, उनखे कंदी, या तव्हांजे टिश्यूज़ खे, बॉडीज़ जे अंदरि जेके टिश्यूज़ हूंदा आहिनि उनखे छा थो करे, इहे डिज़ीज़ नुक़सानु ॾींदियूं या उन में जेको आहे सो डिसऑर्डर पैदा कंदियूं या उनखे जेको आहे सो उहे वीक कंदियूं। त एनाटॉमिक क्लासिफिकेशन में उहे डिज़ीज़ ईंदियूं जेके आर्गन सां रिलेटेड हुजनि या टिश्यू सां रिलेटेड हुजनि, जीअं हार्ट डिज़ीज़ थी वई, ठीकु आहे, लिवर डिज़ीज़ थी वई या लंग डिज़ीज़ थी वई। ठीकु आहे, एनाटॉमिक मतिलबु तव्हांजे स्ट्रक्चर ऑफ बॉडी, ठीकु आहे, सॼो एनाटॉमी हूंदी आहे, तव्हां पढ़ियो आहे इहो, अॻे पाण पढ़ी आया आहियूं, त उनखे चइजे थो। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॿियो इन जे क्लासिफिकेशन में ॾिसूं त ट्रोपोग्राफिकल क्लासिफिकेशन अचे थो। हाणे ट्रोपोग्राफिकल जो मतिलबु त हूअं जियोग्राफी आहे, ठीकु आहे, पर हिन जो मतिलबु हिते इहो ई आहे जेको तव्हांखे अॻे में चई आयुमि त तव्हांजे जिस्म में, ठीकु आहे न, जेको मुख़्तलिफ़ रीजन्स आहिनि अंदरि या डिवीजन थियल आहे बॉडी जी, ठीकु आहे, स्ट्रक्चर खे डिवाइड कयो वियो आहे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो त तव्हांजी जेकॾहिं अखि में सूरु आहे त उनजो असरु तव्हांजे कन ते पइजी सघे थो, कन जो को मसइलो आहे त उहो अखि में प्रॉब्लम क्रिएट करे सघे थो। छो
छो त इहे पाण में लिंक आहिनि, ठीकु आहे। जीअं आर्टरीज़ आहिनि, ठीकु आहे, नर्व्स आहिनि या मसल्स आहिनि, हिकिड़े मसल में सूरु हूंदो आहे त ॿिए में पइजी वेंदो आहे, इहे पाण में मिलियल हूंदा आहिनि। त ट्रोपोग्राफिकल क्लासिफिकेशन जो मतिलबु त उन हिकु मख़सूस एरिया में जेकॾहिं हिकिड़ी शइ में फॉल्ट अचे थो त ॿी में अची सघे थो, जीअं अखि कन नक जो हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे हिन खे फर्दर डिवाइड कयो वेंदो आहे वस्कुलर डिज़ीज़िस में, ठीकु आहे, चेस्ट डिज़ीज़िस में, गैस्ट्रो डिज़ीज़िस में या एब्डोमिनल डिज़ीज़िस में, ठीकु आहे। हाणे ॾिसूं पाण अॻे पाण पढ़ी आया आहियूं त बाबा वस्कुलर शइ छा आहे। पाण पढ़ी आयासीं त सर्कुलेशन जेको सिस्टम हूंदो आहे, पाण इहो प्लांट्स में पढ़ियोसीं, वस्कुलर प्लांट्स तव्हांखे यादि हूंदो, ठीकु आहे। त हाणे इन जे वस्कुलर डिज़ीज़िस कहिड़ी थी सघंदियूं, तव्हां माण्हू ॾिठा हूंदा जेके हाइपर टेंशन में अची वेंदा आहिनि, थोरी थोरी ॻाल्हि ते घणो टेंशन वठी वेंदा आहिनि, उहा वस्कुलर डिज़ीज़ आहे, ठीकु आहे। स्ट्रोक अची वेंदो आहे, ठीकु आहे। या उन खां अलावा पेरीफेरियल आर्टरी डिज़ीज़ हूंदा आहिनि त हिकु ॼंग कमु करणु छॾे ॾींदी आहे, ठीकु आहे। या तव्हां ॾिसंदा हो त कुझु माण्हुनि जो हथु पेर या ॼंग नम थी वेंदी आहे। नम थियण जो मतिलबु बिल्कुलु माना सुन थी वेंदी आहे, ठीकु आहे, नमनेस अची वेंदी आहे, ठीकु आहे। या टिगलिंग अची वेंदी आहे, या ईअं तव्हां सम्झो त वीकनेस अची वेंदी आहे लेग्स जे अंदरि, ठीकु आहे। या कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां काॾों अची करे थकिजी करे तव्हां जे रेस्ट कंदा हो त तव्हांजे पेरनि में न हिकु बर्निंग टाइप, माना का ईअं जलन वारी का शइ महसूसु थींदी आहे, पेन थींदो आहे तव्हांजे पेरनि में, ठीकु आहे, फीट में। त इहो बि कहिड़ियूं आहिनि, इहे वेस्कुलर डिज़ीज़िस में अचनि थियूं, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो चेस्ट डिज़ीज़। हिन में चेस्ट डिज़ीज़ कहिड़ी अची सघे थी, तव्हांखे ख़बर आहे, चेस्ट में अस्थमा आहे, ठीकु आहे, चेस्ट वाल कैंसर बि थींदो आहे, कफ बि थिए थो तव्हांखे, ठीकु आहे। त उहे डिज़ीज़ जेके चेस्ट डिज़ीज़ आहिनि, ठीकु आहे। हाणे गैस्ट्रो में कहिड़ी डिज़ीज़ अची वेंदी, जेके टमी ट्रबल्स ॾियनि तव्हांखे, ठीकु आहे। तव्हांजे पेट जो जंहिंमें जेको आहे सो ख़राबी का शइ थी वञे, पेट में ख़राबी अची वई आहे, या तव्हांजे हाज़मे जो रिश्ते में जेकॾहिं ख़राबी अची वञे, हाज़मे जो रिश्तो ख़राबु थी वञे, ठीकु आहे। त इहे जेके गैस्ट्रो डिज़ीज़ आहिनि, इहे छा कंदा आहिनि, डिसऑर्डर क्रिएट कंदा आहिनि छा में, डाइजेस्टिव सिस्टम में, ठीकु आहे। जंहिंमें डायरिया अचे थो, ठीकु आहे, कॉन्स्टिपेशन तव्हांखे अचे थो। उन खां अलावा तव्हां फटीक अचे थो, तव्हां कमज़ोर, फटीक मतिलबु कमज़ोर करे छॾे थो, ठीकु आहे। डायरिया जो तव्हांखे सभिनी ख़बर आहे, कॉन्स्टिपेशन तव्हांखे ख़बर आहे, मोशन तव्हांखे लूज़ मोशन्स लॻनि था, ठीकु आहे। या लॉस ऑफ एपिटाइट थिए थो, मतिलबु तव्हांखे बुख ई नथी लॻे, ठीकु आहे। त इहे बि छा आहिनि, इहे गैस्ट्रो डिज़ीज़ आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ एब्डोमिनल इहे साॻियूं स्टमक सां या डोडिनियम सां जेके रिलेटेड डिज़ीज़ हूंदियूं आहिनि, उहे क्रिएट थींदियूं छा में, ट्रोपोग्राफिकल क्लासिफिकेशन में इहे डिज़ीज़ अचनि थियूं। ऐं हिन में हिते इन जो एग्ज़ाम्पल में ENT स्पेशलिस्ट लिखण जो मक़सदु इहो ई आहे त बाबा जीअं अखि, नक, ठीकु आहे, या थ्रॉट जेको आहे सो रेस्पिरेटरी सिस्टम में तव्हांखे नुक़सानु ॾिए थो, माना उहे डिज़ीज़ जिते हिकु मुख़्तलिफ़ जिस्म जे हिसे में थियनि, उते हिकु शइ जे करे ॿिए खे नुक़सानु ॾिए, उनखे पाण छा चवंदा आहियूं, ट्रोपोग्राफिकल क्लासिफिकेशन, ठीकु आहे, उहे डिज़ीज़िस। उन खां पोइ फिजियोलॉजिकल क्लासिफिकेशन अचे थी। हाणे फिजियोलॉजिकल क्लासिफिकेशन छा आहे, ये फिजियोलॉजिकल अहिड़ी कंडीशन हूंदी आहे जंहिंमें जेको आर्गन हूंदो आहे बॉडी जो, उहो मेल फंक्शनिंग कंदो आहे, ठीकु आहे न। उनजी मेल फंक्शनिंग जे करे छा थींदो आहे त कंहिं न कंहिं क़िस्म जी इलनेस अची वेंदी आहे, ठीकु आहे। उनजी फंक्शनिंग जेकॾहिं हिकिड़ो सिस्टम हले थो उनजो फंक्शनिंग जो, उहो रुकिजी वेंदो आहे, ठीकु आहे। उनजे रुकजण जे करे छा थो करे त उहो इफेक्ट विझे थो बॉडी जे मुख़्तलिफ़ आर्गन ते, ठीकु आहे। दिस टाइप इंक्लूड डिज़ीज़ डेट अफेक्ट अ प्रोसेस आर फंक्शन, ठीकु आहे। त इहे प्रोसेस बॉडी जा जेके मुख़्तलिफ़ या उनजा फंक्शन उनखे रोके थो, ठीकु आहे। जीअं लाइट सपोज़ मेटाबॉलिज़म जो सिस्टम आहे, ठीकु आहे, डाइजेशन जो आहे, रेस्पायरेशन जो आहे, ठीकु आहे। डाइजेशन हाज़मे जो, रेस्पायरेशन जेको तव्हां साहु खणो था उनजो मेटाबॉलिज़म, पाण पोइ पढ़ी बि आया आहियूं त इहो मेटाबॉलिज़म छा हूंदो आहे, केमिकल रिएक्शन हूंदो आहे बॉडी जे अंदरि, जेको चेंज कंदो आहे फूड खे एनर्जी में। जेको पाण खाधो खाऊं था उनखे एनर्जी में छा थो करे, इहो चेंज करे थो, ठीकु आहे। मेटाबॉलिज़म पाण प्रोसेस अॻे पढ़ी आया आहियूं। हाणे इन जा टाइप्स कहिड़ा आहिनि डिज़ीज़ में, जेकॾहिं पाण ॾिसूं त इन में जेको आहे सो डायबिटीज़ अचे थो, ठीकु आहे। डायबिटीज़ इन जो वॾे में वॾो क़िस्म आहे हिकिड़ो, सही आहे, मेटाबॉलिज़म जो। उन खां पोइ अचे थो पैथोलॉजिकल डिज़ीज़िस या पैथोलॉजिकल क्लासिफिकेशन। हाणे पैथोलॉजिकल क्लासिफिकेशन मूंखे नथो लॻे हिन में जेको आहे सो फिजियोलॉजिकल क्लासिफिकेशन में तव्हांखे का अची वई हूंदी, इहा डिफ़िकल्टी हूंदी। फिजियोलॉजिकल मतिलबु उहे डिज़ीज़ जेको पंहिंजे जिस्म जे अंदरि को सिस्टम हले थो, उन में जेकॾहिं का ख़राबी अची थी वञे मेटाबॉलिज़म जे सिस्टम में, डाइजेशन जे सिस्टम जे, रेस्पायरेटरी जे सिस्टम में, त जंहिंजे करे बॉडी जी जेकी फंक्शनिंग आहे उन में रुकावट अचे थी, ठीकु आहे। डायबिटीज़ जंहिंजो तव्हांखे मां एग्ज़ाम्पल ॾेई आहियां। मेटाबॉलिज़म छा आहे इहो तव्हांखे मां ॿुधाए छॾियुमि, जंहिंमें फूड खे सिंपल सम्झो पाण एनर्जी में कन्वर्ट कंदा आहियूं बॉडी जे अंदरि, ठीकु आहे, केमिकल रिएक्शन हूंदो आहे। डाइजेशन जेको खाधो हज़म थिए थो, डाइजेस्ट थिए थो, ठीकु आहे। रेस्पायरेटरी जंहिंमें तव्हां साहु खणंदो, रेस्पायरेशन जो अमल हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो पैथोलॉजिकल क्लासिफिकेशन। हाणे पैथोलॉजिकल क्लासिफिकेशन खे तव्हां ईअं सम्झो
त इहे अहिड़े नेचुरल डिज़ीज़िस हूंदियूं आहिनि, नेचुरल टाइप जी डिज़ीज़िस हूंदियूं आहिनि जंहिंमें जेको आहे सो तव्हां जीअं हिते लिखियलु आहे कैंसर, हा ठीकु आहे। हाणे कैंसर जे अंदरि छा थींदो आहे त अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ थी वेंदी आहे, ठीकु आहे। जॾहिं तव्हांजी बॉडी ते को अहिड़ो अची करे अटैक करे थो त उहो छा थो करे, पंहिंजा रेप्लिका ठाहे थो, ठीकु आहे। हिक मां ॿियो, ॿिए मां टियों, माना हिकु जेकॾहिं अची थो वञे न त इहो हिकदमि सां ई ठाहींदो थो वञे रेप्लिका पंहिंजा, ठीकु आहे। जंहिंजे करे कैंसर वधंदी आहे। तव्हां ॾिसो न, कैंसर जे करे तव्हां ऑर्गन को कटाए था पंहिंजो, त उहो जेके नथा कटाए त उहो वधंदो वेंदो, मतिलबु उहो छा थो करे, पंहिंजो रेप्लिका ठाहे थो, सही आहे। सेल जी ग्रोथ थिए थी अनकंट्रोल्ड, मतिलबु उन ते को कंट्रोल ई न आहे, सही आहे। सॉरी सिंधी में जेकॾहिं तव्हां सम्झो था त हिन में छा थींदो आहे त अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं उन जेका वेरिएशन या जेके उनजी टाइप्स में जेके डिज़ीज़ ईंदियूं आहिनि, जीअं कैंसर थी वई, ठीकु आहे। हाणे इन जा एग्ज़ाम्पल कहिड़ा, नियोप्लास्टिक डिज़ीज़ आहिनि, उहो साॻियो ई जेके कैंसर जो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई आयो आहियां, ठीकु आहे। अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ थींदी आहे, सही आहे। इहे पैथोलॉजिकल डिज़ीज़िस हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, जंहिंजे अंदरि सेल जी अनकंट्रोल्ड ग्रोथ थिए, उनखे पाण छा था चऊं, पैथोलॉजिकल डिज़ीज़, सही आहे। उन खां पोइ अचे थो एपिडीमियोलॉजिकल क्लासिफिकेशन, ठीकु आहे। एपिडेमिक डिज़ीज़ जंहिंखे पाण चऊं था। हा, इन क्लासिफिकेशन में जेको आहे सो डिस्टर्बेंस अचे थी तव्हांजे कंट्रोल ऑफ डिज़ीज़ इन पॉपुलेशन, मतिलबु हिन खे तव्हां ईअं सम्झो खणी त हे अहिड़ियूं वबाई बीमारी हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, एपिडेमिक, ठीकु आहे। जीअं तव्हां हाणे ॾिठो हूंदो इन्फ्लुएंज़ा जो तव्हां ॿुधो हूंदो, डेंगी फीवर जो तव्हां ॿुधो था, ठीकु आहे। चिकन पॉक्स जेको आहे सो बीमारी आहे हिकिड़ी, हिते लिखां तव्हांजे लाइ। असल जॾहिं मोबाइल हिकु हथ में जले करे कंदा ॾुखियो थिए थो, ठीकु आहे। चिकन पॉक्स आहे, ठीकु आहे। हाणे चिकन पॉक्स में छा आहे, इहा इची ब्लिस्टर्स, माना तव्हांजे जिस्म ते छूंडा निकिरंदा आहिनि जेके 250 खां 500 जे दरमियान हूंदा आहिनि, ठीकु आहे। इन खां पोइ जेको आहे सो फूड पॉइज़निंग आहे, ठीकु आहे। हाणे फूड पॉइज़निंग छो थी थिए त को बि बैक्टीरिया या तव्हां अहिड़ो खाधो खाओ था जंहिंमें को टॉक्सिक आहे, जेको आहे उहो तव्हांजे फूड में अचे थो, फूड जे ज़रिए बॉडी वञे थो, जंहिंजे करे उहो उते वञी करे फूड पॉइज़निंग करे थो, ठीकु आहे, तेज़ाबियत फैलाए थो। उन खां अलावा डेंगी फीवर आहे, डेंगी मच्छर जे करे तव्हांखे थिए थो, ठीकु आहे। उन खां अलावा HIV आहे, एड्स इन जी मिसाल आहे। इहे बि छा आहिनि, इहे एपिडेमिक डिज़ीज़ आहिनि, ठीकु आहे, फैलिजनि थियूं, ठीकु आहे। कंटाजियस आहिनि, वबाई आहिनि इहे, ठीकु आहे। उन खां अलावा येलो फीवर आहे, ठीकु आहे। हाणे येलो फीवर छा आहे, येलो फीवर हिकु अहिड़ी वायरस ई जेकी हिकु मस्कीटो जे बाइट सां जेको आहे सो फैलदी वञे पई, ठीकु आहे। हिकु डेडली डिज़ीज़ आहे, ठीकु आहे। इन जा सिम्टम्स जेके आहिनि सो 3 खां 6 ॾींहं वठंदा आहिनि ज़ाहिर थियण में, येलो फीवर जा, ठीकु आहे। इहे छा आहे, इहा वायरस आहे, ठीकु आहे, जेको मस्कीटो जे माना मस्कीटो माना मच्छर जे चक सां जेको आहे सो फैलिजे थी। उन खां पोइ स्मॉल पॉक्स आहे, जेकी हाणे ख़तमु थी चुकी आहे। हे तव्हांजो MCQ बि ईंदो आहे त बाबा स्मॉल पॉक्स खे WHO कॾहिं अनाउंस कयो त इहा बिल्कुलु ख़तमु थी वई, त इहा वाइप्ड आउट थी वई 1980 में, 1980, ठीकु आहे। WHO अनाउंस कयो 1980 में, त बाबा इहा ख़तमु थी वई। हाणे स्मॉल पॉक्स छा हूंदा आहिनि त तव्हांजे जिस्म ते मुख़्तलिफ़, सॼे जिस्म ते, तव्हां इहे ॾिठो बि हूंदो, तव्हां हिनखे जेकॾहिं गूगल सर्च कंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, जिस्म ते छूंडा निकिरी वेंदा आहिनि थुल्हा थुल्हा, सॼे जिस्म ते टोटल हेड टू टॉ, ठीकु आहे। इहे स्मॉल पॉक्स। उन खां अलावा पोलियो बि जेको आहे सो एपिडेमिक में अचे थो, ठीकु आहे, पोलियो। हाणे एपिडेमिक डिज़ीज़ लाज़मी न आहे त इहे सॼा जेके आहिनि सो तव्हांजा वबाई हुजनि, ठीकु आहे। कुझु वबाई न बि थी सघनि थियूं, जीअं हाणे ओबेसिटी आहे हिकु, जीअं पाकिस्तान में ॾिसो तव्हां, माण्हू ख़्यालु नथा रखनि, ओबेसिटी थुल्ह जेको आहे सो माण्हुनि जी जेको आहे सो वज़न वधंदो थो वञे, ठीकु आहे। इहो बि हिकु एपिडेमिक डिज़ीज़ में अचे थो, ठीकु आहे। या हिते प्लॉक आहे, इन्फ्लुएंज़ा आहे, इहो हिकु पेंडेमिक आयो जंहिंमें तक़रीबन 80 मिलियन जेको आहे सो माण्हू मरी विया 1918 खां 1919 में, ठीकु आहे, फस्ट वर्ल्ड वॉर जे दौरान। उनजो मतिलबु ख़तमु थियण ते, इख़्तिताम ते इहा डिज़ीज़ वरी फैलिजी वई। त हे क्लासिफिकेशन हुयूं डिज़ीज़ जूं। आई होप त तव्हांखे सॼियूं सम्झ में अची वियूं हूंदियूं, ठीकु आहे। हाणे हिन मां जेके पॉइंट्स आहिनि यादि रखण जूं, या जेके तव्हां हिन मां करे सघो था यादि, उहे ई आहिनि त तव्हां खां एनाटॉमिक
क्लासिफिकेशन जो पुछी सघे थो, ठीकु आहे। त आर्गन डिज़ीज़िस कहिड़ी हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा टॉपोग्राफिकल डिज़ीज़िस कहिड़ियूं आहिनि या ENT डिज़ीज़िस कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। माना ही बेसिक तव्हांखे हिकिड़ी अंडरस्टैंडिंग कराइण लाइ क्लासिफिकेशन पढ़ाया आहिनि, ठीकु आहे। ऐं हिन मां MCQs बि निकिरी सघनि था, ठीकु आहे। तव्हांखे एब्डोमिनल डिज़ीज़ जी ख़बर पई, गैस्ट्रो डिज़ीज़िस कहिड़ियूं आहिनि, वस्कुलर डिज़ीज़िस कहिड़ियूं आहिनि, चेस्ट डिज़ीज़िस कहिड़ियूं आहिनि, जेके मां ॿुधाईं तव्हांखे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो मेटाबॉलिज़म छा थींदो आहे इहो बि अची सघे थो, ठीकु आहे। या जेको आहे सो फिजियोलॉजिकल जेके क्लासिफिकेशन उन में कहिड़ी डिज़ीज़ अचनि थियूं, डायबिटीज़ वग़ैरह, ठीकु आहे। उन खां अलावा पैथोलॉजिकल डिज़ीज़ में कहिड़ा कैंसर जो जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो, ठीकु आहे। उन खां पोइ एपिडेमिक डिज़ीज़ कहिड़ियूं अचनि थियूं, ठीकु आहे। तव्हां पुछी सघे थो चिकन पॉक्स कहिड़ी आहे, या एपिडेमिक डिज़ीज़ हूंदी आहे, ठीकु आहे। या फूड पॉइज़निंग कहिड़ी आहे, HIV एड्स कहिड़ी आहे, ठीकु आहे। त ही क्लासिफिकेशन हुयूं डिज़ीज़ जूं। सुबुह पाण इन जा टाइप्स पढ़ंदासीं, 4 या मेन जेके टाइप्स आहिनि। आई होप त हे तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वेंदो ऐं हिनखे बसि ॾिसो ऐं इंशाल्लाह सुभाणे मिलूं था।